वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन मौलाना व मौला थकलैन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना व तबीबिना व मुर्शिदिना व मुनइमिना व मावाना व मलादिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो बारो चा ब्याब घणा सुभान अल्लाह। बारो चा ब्याब घणा पर मुझो पुनो सिर सभिन चांगे ते चढ़ी करे उत कंदो वढ़ विल्हन हाणे मथा माज़ूरियुन होत धरी दो हथड़ा। पर जे पंहिंजे मुर्शिद मिठे जो शेर न पढ़ांदाऊं तकरीर कीअं कयां। ओ जाने जाना ओ शाहे शाहा अमीब ॻाल्हायो थोरो अमीब ॻाल्हायो। ऐं नौशेरो फिरोज़ में मग़रिब निमाज़ खां पोइ तकरीर वई उहा करे वरी हिते पहुतो आहियां। हेॾो पंध मूं हवाला कयो अमीन सुभान अल्लाह में सुस्त त पोइ ओ जाने जाना ओ शाहे शाहा जगन में तुझो जवाब ना है। हसीन चेहरो लाल लबड़ा हसीन चेहरो लाल लबड़ा इहे गुलन में गुलाब ना है। पर जमाल या रसूल अल्लाह जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश फिसाल तुझो सदियुन खां साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आहे। तो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा किरोड़ करम अणगणिया एहसान जे ज़िक्र हुसैन वारी महफ़िल में असां के जमा कयो। अॼो की महफ़िल भलारी नबी ऐं उन जे बचड़नि जे शान वारी आहे। तवी असीं खुश नसीब आहियूं
जो अॼु अहल बैतन जी मोहब्बत मंझि जमा थिया। को कंहिं वॾेरे जो शेदाई, को कंहिं ऑफिसर जो यार, को कंहिंजा गुण ॻाइण वारो। ये जमात मिठे हुसैन सां मोहब्बत रखण। प्यारा दोस्तों, इमाम हुसैन आली मकाम जे तज़किरे करण खां अॻु में, शान बयान करण खां अॻु में आऊं अवांखे कुझु उन जो बैकग्राउंड ॿुधाइण थो चाहियां। हज़रत इमाम हुसैन आली मकाम जो इज़्ज़त, रिफ़त, शान पूरी दुनिया में हड़नी खां अफ़ज़ल आला नबीअ नहीं, नबीअ जे दोस्तन खां बाद में सभिनी खां आला रुतबे वारा आहिनि। हाणे संदन जो जेको शान ऐं रुतबो मिलियो, जेको ही फ़क़ीर अवांखे ॿुधाईंदो, उन ॿुधाइण खां अवल अवांखे चंद इन शान खां अवल जूं ॻाल्हियूं ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजे हुसैन जो रुतबो छा आहे, छो आहे, छाजे लाइ। ॿुधंदव दिल जे कननि सां, इश्क वारे धुन सां अॼोकी नसीहत ॿुधो। ऐं जेको ॿुधो या मंझि हंडाए खणी वञे। आऊं मौलवी न आहियां, आलिम न आहियां, आऊं आहियां फ़क़ीर। फ़क़ीर पंहिंजी ॻाल्हि कंदो, जंहिंखे वणे जी बिस्मिल्लाह, जे न वणे वापसि ॾेई वञे। असांजा ख़रीदार खोड़। सल्लल्लाहु अलैहि या फ़कीर कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकिड़ी आयत तिलावत कई, जंहिंमें रब्बे कायनात पंहिंजे हबीब सां मुखातबा, पंहिंजे महबूब लजपाल नबी सां रब्बे कायनात मुखातबा फरमाए तो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। ओ मुंहिंजा महबूब, तुंहिंजो रब थो चाहे त तुंहिंजे अहल बैतन खे पाकन अला पाक बणाया। अल्लाह तबारक व तआला इरादो थो फरमाए, युतहिरकुम, पाक बणाए कंहिंखे उन घर के जी निस्बत तो मोहम्मद मुस्तफा। दुनिया जे अंदर घर घणा, दुनिया जे अंदर क़ौमूं घणियूं, कबीला घणा। रब्बे कायनात कंहिं क़ौम जो नालो न वरतो, कंहिं कबीले जी ॻाल्हि न कई, कंहिं शहर जी, कंहिं ॻोठ जी, कंहिं खानदान जी ॻाल्हि न कई। रब्बे कायनात फरमायो, उन खानदान खे पाक थो कयां जेको खानदान मुस्तफा सां जुड़ियल आ। हिन खानदान जो शान ही आ जो हिननि जे अॼनि खे त रब बख़्शे छॾियो, क़यामत ताईं ईंदड़ नसुलनि खे बि रब पाक बणाए छॾियो। ही रुतबो छा ला थो ॾियां, छो थो ॾियां, छाजे ला थो ॾियां। दुनिया वारो ॿुधो ॿुधो, हे जेको इज़्ज़त रुतबो हिन खानदान खे थो ॾियां, ॿुधो सॼी दुनिया जे अंदर जेतिरा बि इंसान आहिनि, इंसाननि जा सरदार मूं रब जा नबी आहिनि। को कंहिं क़ौम जो नबी आ, को कंहिं कबीले जो नबी आ, को कंहिं ज़मीन जे खिते जो नबी, को कंहिं शहर जो नबी, को कंहिं इलाइके जो नबी, को कंहिं मुल्क जो नबी। ॿुधो इंसाननि जा अॻवान मूं रब पंहिंजा नबी बनाया। जेतिरा बि अल्लाह जा नबी आहिनि
हजरत आदम खां वठी हजरत ईसा रूहुल्लाह ताईं सब इज्जत वारा, शान वारा, मान वारा, मर्तबे वारा। ही अकीदो भी याद रखो जो सब सूरत में आला। गाल समझाइण वारी आ, दाद ॾियण वारी आ, समझंदा वञो सुभान अल्लाह चवंदा। नबी कंहिंजे चेहरे में को ऐब नाहे, कंहिंजे कद में को ऐब नाहे। नबी जेतिरा बि थिया सब सूरत में सुहिणा हुया। जेतिरा बि नबी थिया 1.25 लख कमो बेश नबी हा। कंहिं नबी में को ऐब न हुयो, को नुक्स न हुयो। सब नबी हर नुक्स खां पाक हुया। पो उन्हनि नबीयन खे रब्बे कायनात फरमायो, ओ इब्राहिम तोखे अबुल अंबिया थो बणाया, आदम तोखे अबुल बशर थो बणाया। कंहिंखे रब कलीमुल्लाह बणायो, कंहिंखे सफ़ीउल्लाह बणायो, कंहिंखे नजीउल्लाह बणायो, कंहिंसां तू बदू कचहरियूं कयूं। कंहिंखे जबल ते घुराए पाण सां कचहरियूं पे कयईं। नबी जो कहिड़ो रुतबो कयईं, कंहिंजो कहिड़ो शान कयईं। पर ॿुधो सब नबी आया, सब रसूल आया। जेतिरा बि अल्लाह जा बरगुज़ीदा नबी हुया, तिन सभिनी में इज्जत, अज़मत, रिफ़त, शान मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो आला। ये अलावा जो मदीने वारे ताजदार फरमायो, ओ दुनिया वारो बुधो, सजी दुनिया जे इंसानन में रब चूंड कई। सुभान अल्लाह, मुझे सुभान अल्लाह। पूरी रूए जमीन जे इंसानन में बाबे आदम खां वठी आखिरी इंसान ताईं रब सभिनी में चूंड कई, धुणियई पसंद कयई। ऐं सभिनी में मां मोहम्मद मुस्तफ़ा रब जो महबूब बणियो। जेतिरा बि इंसान हुया उन्हनि में मुंहिंजी सूरत आला, मुंहिंजो किरदार आला, मुंहिंजो शान आला, मुंहिंजी गुफ़्तार आला। पंहिंजनि लफ़्ज़नि में ॿुधाईंदो तो हला कीअं किरदार आला जो महबूब हले, त हलण जा कसम रब पियो खणे। महबूब ॻाल्हाईंदो आ, रब फरमाईंदो आ, ओ महबूब तूं नथो ॻाल्हाई, मां रब थो ॻाल्हायां। जे रब जी तौहीद बयान करनी आ, रब जी है कड़ाई बुधाइनी आ, रब तो फरमाए कुल हुवल्लाहु अहद, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाह अकेलो आ। पर बुधो ओ महबूब तू चो मां हिकड़ो हाँ, न के मझा जाओ हाँ, न को मुंह मझा जाओ आ। न निंड थी अचे न ऊंघ थी अचे, कायनात के मां हिकड़ो थो हलाया। पर कुल तू ॿुधा, मिठी ज़बान चोर पंहिंजी ज़बान हिला, गाला मोला छा चवां त हीअं ॿुधा त सॼी दुनिया में मां रब जहिड़ो को कोन्हे। कायनात के मां थो हलायां, जे अल्लाह ताईं पहुचणो अथव। रब फरमायो हलो मोहम्मद मुस्तफ़ा जे दर, छो जो कोई मिसल नी ढोलण दी, कोई मिसल नी मदनी दी। चुप कर मेरे अली, इथे जा नहीं बोलण दी। महबूब जी शान जी गाल वचे रब पान पियो बुधाए, वरफ़ाना लक ज़िक्रक, ओ महबूबा तुझो शान मां थो वधाया।
मौला किए थो वधाई केडो थो वधाई रब तो फरमाए सजी दुनिया का अग में मु रब चई छयो इंसान ईंदा मुस्तफा जा सनागर थींदा मलाइक ईंदा मोहम्मद जा तराना पढ़ंदा जिन ईंदा महबूब जूं ॻाल्हियूं ॻाईंदा दुनिया वारा खत्म थी वींदा न रब जो पंहिंजे महबूब जा तराना पढ़ंदुसि चओ न सुभान अल्लाह तूं ॻाल्हाई त तुंहिंजे मुंहं मां थुक निकिरे लुआब निकिरे वात जो पाणी निकिरे महबूब ॻाल्हाईंदो आहे साहबी था चवनि मुंहं मां नूर जा किरणा निकिरंदा हली त तुंहिंजो पाछो थींदो आहे मुस्तफा हले त पाछो नाहे ॻाल्हि सम्झण जी आहे दुनिया में मुस्तफा जहिड़ो त को कोन्हे पर मजाल पाछे खे बि नाहे जो मुस्तफा जहिड़ो थिए महबूब जो रुतबो है जो बाबे आदम खां वठी मुस्तफा ताईं संदस सॼो खानदान पाकन अला पाक महबूब जो बाबो मुसलमान ॾाढो मुसलमान पर ॾाढो मुसलमान वींदे बाबे आदम ताईं साईं जंदा फरमाइनि मां मोहम्मद पाक पुश्तुन मां थींदे थींदे अब्दुल्ला जी पुठ में आयुसि मुंहिंजी अम्मा जो खानदान पाक मुंहिंजे बाबे जो खानदान आखिरी में बीठा आयो हथ खणी चओ न सुभान अल्लाह नाम ठारींदा हलो ज़िक्र हुसैन नाम ठारियो यार सुभान अल्लाह साईं अंदा फरमाइनि कुर्बदार नबी था फरमाइनि असहाबी सगोरा था चवनि जेॾीमहिल मुस्तफा सां गॾु हलंदा हुयासीं मदीने वारे मीर जो पाछो न हूंदो जे गली मां मुंहिंजो सुहिणो नबी लंघंदो आहे टे रातियूं उहा गली ख़ुशबूदार थी वेंदी आहे रस्ते तां सुहिणो हबीब हलंदो आहे उहो रस्तो वीरान हुजे त आबाद थींदो आहे मके खे छॾे मुंहिंजो महबूब यसरब बीमारियुनि वारे शहर में अचे त उहो शहर तैबा थी वञे मुनव्वर थी वञे ताबा बणिजी वञे उन जूं हवाऊं पाक उन्हें जी मिट्टी शिफा वारी थी वेंदी आहे जिथे कदम रखे तो उहा मिट्टी बि शिफा वारी बणिजी वेंदी आहे जिथे कदम रखे सुका सावा थियनि हले होत तक करब साया कन साईं जिथे कदम रखे सुका सावा थियनि हले होत तक करब साया कन अलावण टिण ऐं अदब चौपाया कन ते रहबर जी रफ़्तार अजब मुझे मदनीअ जा दीदार अजब मुझे सैयद जा दीदार अजब ते रहबर जी गुफ्तार अजब मुझे मदनीअ जा साईं जॾहिं गुणनि भरियो ॻाल्हाए थो अतुर मुश्क अंबीरत अलाए थो चयो सुभान अल्लाह जॾहिं गुणनि भरियो ॻाल्हाए थो ओ अतुर मुश्क अंबीर अलाए थो असहाबी था चवनि महबूब ॻाल्हाइनि त मुंहं मां ख़ुशबू निकिरे नूर निकिरे
महबूब जॾी मल वेहे त उन जे चेहरे मां नूर जा किरणा निकरण जेके असहाबन जा पाछा दीवारुन ते पिया बणाइनि असहाबी था चवन वात मां अखियन बिन दंदन मां नूर जा शुआ निकरंदा हा सुभान अल्लाह असहाबी था चवन असहाबिया शीशी खणी मुस्तफा जे दरबार आयो किथे महबूब जे दर ते आयो बाहूं बधी अर्ज तो करे या रसूल अल्लाह न्याणीअ जी शादी तोहफ़े में अतर ॾियणो असांजी रस्म ऐं रवाज अतर न्याणी के तोहफ़े में ॾींदासीं पर या रसूल अल्लाह दुनिया जा मुश्क जाचम दुनिया जा अतर जाचम पर तुंहिंजे पघर जहिड़ो कंहिंजो अतर नाहे तुंहिंजे पघर जहिड़ी किथे खुशबू नाहे ओ सुना हबीब इजाजत मिले त पघर रोड़े वठां साईं अतर पंहिंजो पघर शीशीअ में जमा करे फरमाइनि था खणी ॾाजे में ॾे जंहिं न्याणीअ खे तोहफ़े में मुस्तफा जो पघर मिलियो उहो पघर न्याणी कपड़न ते हणे घोट कपड़न ते हणे कपड़ा खुशबूदार जिस्म सुरहा पर जे घर के खुशबू ॾियणी बूच लाहे छॾनि पूरो घर महबूब जे पघर सां सुरहो हवा लगे त पूरो मोहल्लो ॻोठ खुशबूदार ओ दुनिया वारो ॿुधो हे तहांजा पघर हिन जंहिंमें बदबू छटवा हे मुस्तफा वा जंहिंजे पघर में खुशबू पर दुनिया जे इंसानन जे अखियुनि ॾिठो दुनिया वारनि ॿुधो ऐं ॾिठो त नबी अक्सा में रहिजी विया महबूब अॻियां उसरी विया नबी हेठि रहिजी विया महबूब को पहरे आसमान ते को बेते को टे ते के सिदरा ते बीही विया महबूब हिनन अखियुनि सां पंहिंजे मालिक जो दीदार कयो ये सब शान फजीलतूं ॾेई हाणे तो रब फरमाए ओ मुंहिंजा महबूब कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ मुंहिंजा हबीब तूं चओ समझण वारनि जे लाइ टे सबक तो रब ॿुधाए कुल ओ महबूब ॻाल्हि मुंहिंजी ज़बान तुंहिंजी कलाम मुंहिंजो ॻाल्हि मुंहिंजी चओ तूं हुक्म मुंहिंजो ॿुधाए तूं ओ दुनिया वारो ये ज़बान आम नाहे ये ज़बान उहा वा इन हुवा इल्ला वहयु युहा सुभान अल्लाह ये ज़बान उहा ज़बान वा जंहिंतां रब ॻाल्हाईंदो ये ज़बान उहा वा जंहिं न कॾहिं कूड़ ॻाल्हायो न कॾहिं कंहिंखे ईज़ाव ॾिनई छो जो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा ओ महबूब तूं पंहिंजी ख्वाहिश ते नथो ॻाल्हाए हिन ते त मां रब ॻाल्हाईंदो रब तो फरमाया तूं चओ मोला छा चवां ला असअलुकुम नथो सवाल कयां अलैहि तहां का कुल्ला असअलुकुम तहां का कुछ भी नथो घुरां सिर्फ ये तो घुरां मुझे बचड़न सा मोहब्बत रखो
मुझे अहले बेतन सा मुझे कुराबतदारन सा जेके मुझा यार हिन जेके मूसा गड विहण वारा जेको गोडो गोडे में मिलाए विहण वारा हिन इनन सा मोहब्बत रखो जेको मूसा गड गारे सोर में गडवा जेको मूसा मजार में गडवा इन्हें जो अदब कयो इन्हें सा मोहब्बत रखो जेको मूसा गड उम्र सुतला इन्हें जो अदब कयो मोहब्बत रखो छो जो ला असलुकुम ताते वडा मु एहसान कया कुछ भी इन्हें जे बदले नथो घुरा बस हे तो चवा मुंजन के गारियों न दीजो मुंजन के घट वध न गलाए जो जेके मुजा बच्चा हिन मुजी न्याणी फातिमा मुझो बच्चो हसन नहीं हुसैन वा न गलाए जो न घट वध न चइजो न छो छाजेला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स इन्हनि खे तरफ पाक बनाए छॾियो कीअं पाक बनायो साईं दा फरमान दुनिया जी हर पलीती खां मुझे बचड़न के रब पाक बनायो हदीस मुबारका जा लफ्ज़ हिन त हिकड़े ॾींहुं मुंहिंजो महबूब कारे रंग जी उन जे वारन वारी चादर पायो वेठा कारे रंग जी चादर मुझो महबूब से बेतन फरमायो बीठा हुया अचानक इमाम हसन आयो केर आयो इमाम हसन आयो साईं खणी चादर मंझ विहारे तेसी ताईं इमाम हुसैन अली मकाम अचन था डोड़ंदा पाण जे चादर मंझ लिकी वेहन था दुनिया वारन के बुधायो वियो त ओ दुनिया वारो तहां जो औलाद भली केतरो भी इज्जत वारो छो न हुजे हे मुझो हुसैन वा जिंजो हर अंगल नानो नबी मनी वठंदो जेको पान नबी जी चादर में लिकी अचे वेंदो तेसी मौला अली अम्मा फातिमा ईंदा दुनिया जे इंसानन जो कंहिंजो बि इहो तरीक़ो नाहे कंहिंजी बि इहा रीत रस्म नाहे जो हिकिड़ी चादर मंझ न्याणे खे विहारे न्याणीअ खे विहारे पोटनि खे विहारे पाण बि वेहे हिकिड़ी चादर हेतिरा टन हिकिड़ी चादर कुर्बान इन चादर जे मथां कुर्बान इन महबूब जी शाल जे मथां ये चादर का आम नाहे असांजी हिकिड़ी चादर हिकिड़ो जिस्म ढकींदी आहे पर मुस्तफा जी चादर पंजन तनन खे ढके वठंदी दुनिया वारो तहांजे कपड़े मुझे कपड़े में हे फर्क वा जो तहांजो कपड़ो तहांजे लावा मुझो कपड़ो पंजन तनन खे ढकण वारो सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह ओ दुनिया वारो बुधो तहांजो औलाद तहांखे वणंदो आहे पर मुंहिंजो औलाद रब खे वणंदो आहे चादर पाए साईं दुआ था घुरनि ए मुंहिंजा मौला हे थई मुंहिंजा अहल बेत हिननि खे पलीती खां परे करे छॾ हिननि खे पलीती खां हटाए छॾ हिननि खे पलीती खां दूर करे छॾ जेॾी महिल मौला हुसैन हसन जी विलादत थी आहे एॾे ध्यान सां जेॾी महिल इमाम हसन जी विलादत थी आहे साईं जन अचनि था ख़बर पई त अम्मा फातिमा खे बचड़ो ॼाओ आहे साईं आया
फरमायन ओ अली मुखे मुझो बचड़ो ॾेखारियो मुझो बचड़ो किथे आ मुखे मुझो पुत्र ॾेखारियो हजरत मौला अली इमाम हसन के खणी अचन था फरमाइन था नालो छा रखियो थव चवे तो साईं नालो रखियो थमास हमजा पंहिंजे चाचे जे नाले सां नालो रखियो थम साईं ने फरमायो ओ अली मुखे मुझे रब फरमायो आ त मुझे हिकड़े पुत्र जो नालो हसन रखो ॿिए जो हुसैन नालो रखो पूरे अरब जे अंदर पूरी दुनिया जे अंदर इमाम हुसैन अली मकाम का अग के जो नालो हसन ऐं हुसैन न हो रब पंहिंजी कुदरत में हसन ऐं हुसैन जो नालो लिकाए रखियो जेके मुस्तफा के अता कया जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन अली मकाम ॼमन था त उन्हें जी अम्मा बुका अम्मा वा ये अम्मा उहा अम्मा वा जेका महबूब वट ईंदी आ महबूब पंहिंजी सेरांदी खां पंहिंजी न्याणीअ खे विहारींदा आहिनि दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहिनि ओ दुनिया वारो तव्हांजी न्याणी वॾी थी तव्हां उनखे लाज गावण ॾेई परे करे छॾियो पर मुंहिंजी सुन्नत हे आ जो न्याणी अचे पाण सां गॾु विहारियो न्याणियुनि जा हक़ न खाओ न्याणियुनि खे परे न कयो न्याणियुनि सां मोहबत रखंदा वञो छो जो न्याणी अबे सां वॾो कुर्ब करण वारी जेॾी महिल अम्मा फातिमा ईंदी आहे मुस्तफ़ा उथी बीहंदा आहिनि जेॾी महिल अम्मा साइण ईंदी आहे साईं जन में जो जिस्म सिंघंदा आहिनि फरमाईंदा आहिनि ओ फातिमा तुंहिंजे जिस्म मां मूंखे जन्नत जी ख़ुशबू थी अचे ओ फातिमा तुंहिंजे जिस्म मां मूंखे जन्नत जी बू थी अचे ये अम्मा हुआ अम्मा वा नबी जी न्याणी बुदका न्याणी आ जे नानो नबी सजी रात भी क्या मुल्लैल करे त न्याणी का घट न थींदी सुभान अल्लाह बच्चा तके बच्चा थींदा सुभान अल्लाह सिंधीअ में चवंदा आहिनि शींहं जो पुटु शींहं मुस्तफ़ा जो रुतबो आला त न्याणीअ जो दर्जो बि रब आला करे छॾियो साईं जन था फरमाइनि ओ न्याणी फातिमा तू जन्नत जी औरतुनि जी सरदार मां नबीयनि जो ताजदार तू जन्नत जी मायुनि जी सरदार साईं अंदा फरमाइनि हसन ऐं हुसैन दुनिया में मुंहिंजा ॿ गुल आहिनि गुल थींदो आहे ख़ुशबूदार गुल खे ॾिसबो आहे दिल दिमाग़ ताज़ा थी वेंदा आहिनि जेतिरो बि डिप्रेशन जो मरीज़ हुजे जेतिरो बि ज़हनी मसाइल जो मर्ज़ हुजे के सावक ते वञी वेह हज़रत सुल्तानुल हिंद ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमायो आ जे नज़र जी बीनाई घटिजी वई थव हीअं कयो जो वहंदड़ पाणीअ खे ॾिसो साए रंग सावक खे ॾिसो तव्हांजी घटि नज़र बि वधी वेंदी सावक ते वञी वेहो सावक ॾिसो दिल दिमाग़ ताज़ो थी वेंदव मुर्शिद जो मुखड़ो ॾिसो नज़र वधी वेंदव दुनिया वारा पिया चवनि त गुलाब जो गुल भलो आ को पियो चवे मुगरे जो गुल भलो आ पर कुर्बान या रसूल अल्लाह तुझे गुलाबन जे मथा कुर्बान
दुनिया जा गुल अज आहिन सुभाणे कुमाए जी वेंदा पर रसूलुल्लाह जा गुल जीअं खुशबूदार हुया आहिन रहंदा ओ हसन ओ हुसैन ता भई जन्नत जे जवानन जा सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या दुरूद कौन पढ़ंदा आयो जा माण्हू मुंह बि ॿिया ॾिठा पर यार अवां जहिड़ा सुस्त मुंह कोन ॾिठा तो सल्लल्लाहु अलैहि या सैयदा फरमाए लजपाल नबी तो फरमाए मिठो मोहम्मद मुस्तफा तो फरमाए तफसीर राज़ी वारो ही रिवायत तो करे मन मात अला हुब्बि आले मुहम्मदिन मात मगफूरा सब हिकड़ी आवाज थी चो मन मात अला हुब्बि मुहम्मदिन व आले मुहम्मदिन मात मगफूरा जेके माण्हू जेके इंसान मुझे बचड़न जी मोहब्बत में मरी वञन जेॾी महिल मरंदा आया आहिन गुनहगार आहिन ॾोहारी पर सुणे इमाम हुसैन सां मोहब्बत था रखन जेके इमाम हसन सां मोहब्बत था रखन जेके उन्हें जी अम्मा फातिमा सां मोहब्बत था रखन जेके मौला अली सां दिल था लाइन यो मरंदो त सॼी ज़िंदगी जे गुनाहन के तीलिया सॼी दुनिया सॼी ज़िंदगी जा गुनाह मिटजी वेंदस बाक़ी नेकियूं रहंदस मन मात अला हुब्बि मुहम्मदिन व आले मुहम्मदिन मात शहीदा यो माण्हू जेॾी महिल क़यामत में उथंदो रब फरमाईंदसि वञ शहीदन सां गॾु बीहो हुसैन जे झंडे जे हेठां बीहो शहीदन जे सरदारन जे हेठां बीहो इमाम हमज़ा साईं जे हेठां बीहो महबूब जे चाचे सैयद शुहदा अमीर हमज़े सां गॾु बीहो इमाम हुसैन सां गॾु बीहो छो छाजे ला अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां त शहीद न थियो हुयुसि रब फरमाईंदुसि मुए त अहल बैतन सां मोहब्बत रखण मुए त अली अली करण वारो हाणे वञ मूं तोखे शहीदन जो रुतबो ॾिनो जेके शहीदन खे इनाम मिलंदा उहे सभु तुंहिंजे लाइ मूं ख़लके छॾिया आहिनि छो जो साईं था फरमाइनि मदीने वारो साईं थो फरमाए मन अराद तवक्कुल फलयुहिब अहल बैती जेको चवे थो त मां पंहिंजे रब ते भरवसो रखां अल्लाह ते तवक्कुल रखा साईं दा फरमान मुझे बचड़न सा मोहब्बत रखो तवक्कुल मिली वेंदो सुभान अल्लाह जे आमा को माण्हू तो चवे त मां अज़ाब कब्र खां बची वञा उनखे चओ मुझे बचड़न सा मोहब्बत रखे सुभान अल्लाह हाय हाय हदीस भी याद अची ये हदीस पढ़ा दो पर भी हदीस याद अची साईं दा फरमान नूह जी बेड़ी नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेड़ी में उहे सवार थिया जेके नूह सां मोहब्बत रखन पिया जेके मुझे बचड़न सां मोहब्बत रखंदा मुझे बचड़न जी मोहब्बत नूह जी बेड़ी वांगुरु आ
क़यामत जो मैदान हूंदो मुझे अहले बेतन जी मोहब्बत वारा इन मोहब्बत जी बेड़ीअ में सवार थी जन्नत में पहुंच। साईं दा फरमाइण जेकॾहिं अव्हां मां को चाहे तो त रब हिकमत दानाई अता करे। जे चाहे तो त मूंखे रब हिकमत ऐं दानाई अता फरमाए चओस त मुंहिंजे बचड़नि सां मोहब्बत रखे। जेकॾहिं अव्हां मां को चाहे तो बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल थिए चओ त अली अली कंदो रहे। चो त इमाम हुसैन जा तराना पढ़े मुझे बचड़नि सां मोहब्बत रखे। मां मोहम्मद तो फरमाया बिना हिसाब जे जन्नत में। साईं दा फरमाइन रब्बे कायनात जो हबीब तो फरमाए को बि माण्हू जेको इन्हनि सां मोहब्बत रखंदो। साईं दा फरमान अल्लाह जी ज़ात जो कसम आ जेको बि मुंहिंजे बचड़नि सां मोहब्बत रखंदो दुनिया आख़िरत में नफ़ा माणींदो रहंदो। जे दुनिया जी भलाई चाहियो था आख़िरत जी भलाई चाहियो था क़ब्र जे अज़ाब खां बचण चाहियो था त मुंहिंजे बचड़नि सां मोहब्बत। दुनिया जे वणज वापार में घाटा पइजी विया कारोबार में नुक़सान पइजी वियो मुंहिंजे बचड़नि सां मोहब्बत रखो। दौलत वधी वेंदव माल वधी वेंदव। सुभान अल्लाह। साईं दा फरमान ला युमिनु अबदुन तेसी ताईं को माण्हू हज़रत अब्दुर रहमान बिन अबी लैला खां रिवायत अचे थो त मुंहिंजे पीउ खां मूं हीअ रिवायत ॿुधी मदीने वारे साईं फरमायो तेसी ताईं को मोमिन को अल्लाह जो बानो तेसी ताईं ईमान वारो नथो बणजी सघे। मूंखे मुंहिंजे जान जो उन जान जो जेका रब जे हथ में आ मूंखे मुंहिंजी जान जो कसम आ मूंखे रब जो कसम आ तेसी ताईं जन्नत में न वेंदो तेसी ताईं मोमिन न थींदो जेसी ताईं मुंहिंजे बचड़नि सां मोहब्बत न रखे। अजन जी तकरीर मुंहिंजी तकरीर अव्हांखे वणे या न वणे पर मुस्तफ़ा जा बोल त ॿुधो। मुंहिंजे कुर्बदार नबी पंहिंजनि सां मोहब्बत कीअं सेखारी आहे। चओ न सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या साईं दा फरमान हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद खां रिवायत आहे मुंहिंजे मदीने वारे साईं फरमायो अन अब्दुल्ला इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल रअयतु हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद तो फरमाए मूं ॾिठो हाय मूं ॾिठो छा ॾिठो मूं ॾिठो छा ॾिठो साईं साईं दा फरमान अखज़ बियदिल हसन वल हुसैन मुंहिंजो कुर्बदार नबी हसन ऐं हुसैन खे वठियो पिया। इमाम हसन इमाम हुसैन खे गॾु वठी पिया अचनि मूं हिननि अखियुनि सां ॾिठो। ओ पुट ओ अदा ओ भाउ दुआ घुर तशल मुस्तफ़ा जो चेहरो ॾिसी दुआ घुर त मुस्तफ़ा जो दीदार थियई महबूब जो मुखड़ो ॾिसी खुदा जी इज्जत जो कसम इन चेहरे के ॾिसण वारा था चवनि विसरी वया ॿई जग जॾहिं दिल जान सां दिल पर ॾिठुम साईं विसरी वया ॿई जग जॾहिं दिल जान सां दिल पर ॾिठुम महताब मुख महबूब जो मेहराब मुनवर ॾिठुम विसरी वया ॿई जग जॾहिं दिल
जान सा दिल बर ॾिठुम ओ ॾिस हिम्मत हज़रत हुसैन जी पट अखियूं ए आसमान ॾिस हिम्मत हज़रत हुसैन जी पट अखियूं ए आसमान दिल कुठल दशते बला में साईं दिल कुठल दशते बला में साकिए कौसर ॾिठुम विसरी वया भई जग जॾहिं दिल जान सां दिल बर ॾिठुम खुदा जे मुंहिंजे महबूब जो चेहरो ॾिसी वठी जे महबूब ॾिसी अॼु तूं चिट्रीअ चमड़ी ते आशिका दुनिया जे सोहणनि जे मत पोयां भॼंदो थो वती पर जे मुंहिंजे महबूब जो चेहरो ॾिसी जे महबूब जो जलो ॾिसी ख़ुदा जी इज़त जो कसम दुनिया जा हुस्न त हुस्न पर दुनिया सॼी तोखां ईअं विसरी वञे ॼण तूं ॼाओ ई कोन्ह हज़रत सैयदना जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह हज़रत सैयद ताइफा सैयदना जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जी महफिल में हिकिड़ो मुरीद ईंदो आहे रोज़ अचे ॿिए ॾींहुं रोज़ ॿिए ॾींहुं अचे साईं जी कचहरी में वे वरी कुझु टाइम थियो काफ़ी अरसो गुज़री वियो मुरीद न आयो काफ़ी टाइम खां पोइ आयो साईं ने फरमायो पुट यारी रखबी त यारी निभाई बि ओ पुट हेतिरा ॾींहं किॾे गायब हुए हेतिरा ॾींहं ॾिसण मंझि न आहे अर्ज़ कई साईं हिकिड़ो यार कयो अथमि हिकिड़ो महबूब कयो अथमि उन सां गॾु हूंदो आहे सुबुह शाम पंहिंजे महबूब सां गॾु हूंदो आहे किबला मुंहिंजो यार ॾिसंदो मुझो महबूब ॾिसंदो साईं फरमायो तुंहिंजो महबूब ॾेखार कहिड़ो पंहिंजो यार वठी आयो जेॾीमहिल साईं जन उन जे दोस्त खे ॾिठो फरमाए न पुट तो पंहिंजो यार ॾेखारियो हाणे मुंहिंजो यार ॾिसंदे तो मुंहिंजो महबूब ॾेखारियो हाणे मुंहिंजो महबूब ॾिसंदे आओ साईं वारो क्यों पंहिंजो महबूब ॾेखारियो साईं पर्दो मथां विझी तवज्जह ॾिनंसि तवज्जह ॾिनंसि त रसूल पाक जी कचहरी में पहुचाए छॾनि जेॾीमहिल वक़्तुहा वारो मुखड़ो ॾिठई वलैल वारा ज़ुल्फ़ ॾिठई जेॾीमहिल महकंदड़ चेहरो ॾिठई ओॾी महिल रण निकिरी वियसि दाह निकिरी वियसि अर्ज़ करण लॻो साईं मुंहिंजो यार तयार हुआ पर लख यार हिन महबूब तां घोरे छॾिया हिन महबूब जे चेहरे तां घोरे छॾिया आशिक चवंदा आहिनि हो जांजे उन्हईअ वेले मिठा मन ठार मां तो सां कयां साह सिर सदके बचाई ॿार सभु तोता साईं उथी अध रात जो आका तुझूं वाटूं बुहारियां तुझूं वाटूं बुहारियां उथी अध रात जो आका तुझूं वाटूं बुहारियां तुझूं वाटूं बुहारियां करे छनकार अखड़ियुनि सां बानीअ जो ॿार मां तोता हुजां जे उन्हईअ हज़रत
सैयदना अब्दुल्ला बिन मसूद फरमाए रअयतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मु पंहिंजे महबूब खे ॾिठो अखज़ बेयदिल हसन वल हुसैन हिकिड़े हथ में इमाम हसन ॿिए हथ में इमाम हुसैन हुयनि साईं फरमायो यकू व यकूलो हाज़ान इब्नाय ओ दुनिया वारो तहांजा पुट तहां मंझां थींदा आहिनि मुंहिंजा बच्चा अलीअ मंझां आहिनि मुंहिंजो हसन ऐं हुसैन मुंहिंजा पुट आहिनि तहां सम्झो था अलीअ जा बच्चा आहिनि पर ॿुधो मां मोहम्मद तो ऐलान कयां हसन ऐं हुसैन मुंहिंजा बचड़ा आहिनि मूंसां जेको मोहब्बत रखंदो जेको मूंसां उल्फत रखंदो उहो हसन ऐं हुसैन सां मोहब्बत रखंदो साईं दा फरमाइनि अन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह मुंहिंजो हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत सलमान फारसी सैयदना सलमान फारसी का रिवायत आहे तकलीफ़ आओ मुझी तकरीर तांगे वणे या न वणे पर गालियूं कयां तो पंहिंजे यार जी ऐं मूंखे यकीन आहे त इश्क वारनि खे इहे ॻाल्हियूं वणंदियूं हज़रत सलमान फारसी का रिवायत आहे काल समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल मूं ॿुधो पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खां हसन ऐं हुसैन मुंहिंजा ॿई पुट आहिनि जेको इन्हनि सां मोहब्बत थो रखे मन अहब्बहुमा अहब्बनी लफ़्ज़ ॿुधजी दिल जे कननि सां मन अहब्बहुमा जेको हिननि ॿिनि सां मोहब्बत थो रखे वमन अहब्बनी वमन अहब्बनी मां वरी उन्हे सां मोहब्बत सुभान अल्लाह जे महबूब मोहम्मद जो अवां खे महबूब बणजणो आहे जे रसूलुल्लाह जो अवां खे महबूब थियणो आहे त हसनैन सां मोहब्बत रखो सुभान अल्लाह साईं दा फरमाइनि वमन अहब्बनी अहब्बहुल्लाह जेको हिननि सां मोहब्बत रखंदो अल्लाह उन्हनि सां मोहब्बत रखंदो वमन अहब्बहुल्लाह वरी जैसा अल्लाह मोहब्बत रखंदो अदखलहुल जन्नह उनके जन्नत में दाखिल करे चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या फरमान लजपाल नबी था फरमाए हुसैनुन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुमाए मां हुसैन मजाया सुभान अल्लाह अहब्बल्लाहु मन अहब्ब हुसैना अल्लाह उन सां मोहब्बत रखंदो जेको मुंहिंजे हुसैन सां मोहब्बत रखंदो मारिफत आले मुहम्मदिन बराअतुम मिनन नार जेको महबूब जे बचड़नि सां सुञाण पैदा करे या सुञाण उनखे जन्नत में वठी वेंदी जहन्नम जे छोटकारे जो सबब बणंदी व हुब्बु आले मुहम्मदिन जवाजुन अला सिरात जेको इस्माइल शाह सां मोहब्बत रखे पुरसरात तां जवाज चिट्ठो मिली अस तक मदीने वञण चाहीं तो त वीज़ा वठणी पवंदई
टिकेट वठणी पवंदई साईं दा फरमान पुलिस रात ता उकरण थो चाई मुझे बचड़न सा मोहब्बत सुभान अल्लाह या मोहब्बत सर्टिफिकेट वा पुलिस रात ता गुजरण जो प्रभु दो वल विलायत ले आल मुहम्मदिन मुझे अहल बेतन जी दोस्ती अमानुम मिनल अज़ाब या ताके अज़ाब खां छुटकारो ॾई छॾींदी चो सल्लल्लाहु अलैहि ये त ॻाल्हियूं ॿुधो शहज़ादनि जूं अञा बो रहियल अम्मा साईं जो शान ॿुधव शहज़ादनि जो बि ॿुधव पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि न कयां त ध्यानु ठरंदो पंहिंजे मुर्शिद जी माण्हू ॻाल्हि न करे त ठरंदी हाणे दिल जे हुज़ूर सां ॿुधो मुझे मदीने वारे ताजदार जूं ॻाल्हियूं ॿुधो साईं दा फरमाइन लजपाल नबी था फरमाइन मिठो मुहम्मद मुस्तफा तो फरमाए अलीयुम मिन्नी व अना मिन अलीन वो हदीस ॿुधाई त हुसैन मिन्नी व अना मिन अल हुसैन ये हदीस अलीयुम मिन्नी व अना मिन अलीन अली मुमामा अलियमा अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर अली दर मां शहर अली दर जेको शहर में खरीदारी करण अचे दर मां अचे शहर मां निकरे त दर मजा निकरे मुर्शिदन करीम जी ॻाल्हि यादि अची वई साईं फरमायो त जिब्रील महबूब वटि हिकिड़ो भेरो ईंदो अलीअ वटि ॿ दफ़ा पुछा कई वई कीअं साईं फरमायो अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा क़िबला साईं फरमायो अली दरवा नबी शहरवा जेकॾहिं शहर में जिब्रील ईंदो त अलीअ खां थींदो ईंदो जेको दर मजा न अचे जेको चवे त ईअं ई वञी मां रसूल सां मिलां बिना दर जे इनखे चोर सरगो जेको भित टपे इनखे जेको साध हुजे सही हुजे वो दर मजा विंदो वो अली अली कबो ॿुधो अञा हदीस ॿुधो साईं दा फरमान अना दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा मां हिकमत जो घर हां अली दरवा जे दानाई चाहियो था जे अकुलमंदी चाहियो था त अलीअ जे ज़रिए मूं ताईं पहुचो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता क्योंकि ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते नबी नबी चवण सां कुछ न मिलंदो अली अली कयो नबी मिली वेंदव अलीअ जे दर अचो दर मां दाख़िल थियो सिधो नबीअ वटि अन दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा मां हिकमत जो घर अली दर छाजिला छो मन कुंतु मौला मन कुंतु मौला फहाजा अलीयुन मौला जिंजो मौला मां
जंहिंजो मौला लफ़्ज़ जूं ॿ टे मानाऊं आहिनि। जंहिंजो यार मां उनजो यार अली, जंहिंजो मददगार मां मोहम्मद उनजो मददगार, जंहिंजो यार दोस्त मां मोहम्मद उनजो दोस्त अली, जंहिंजो मुश्किल कुशा मां मौला लफ़्ज़ जी हिकिड़ी माना हीअ बि मुश्किल कुशा, जंहिंजो मुश्किल कुशा मां मोहम्मद उनजो मुश्किल कुशा। ॻाल्हाई जो नथो, बात में मुंग पिया अथव। जंहिंजो मौला मां जंहिंजो मुश्किल कुशा मां उनजो मुश्किल कुशा अलिया, जंहिं वटि इज़त वारो मां मोहम्मद मौला मना मुंहिंजो आका, मुंहिंजो रहबर, मुंहिंजो रहनुमा। मौला लफ़्ज़ जी माना है रहबर रहनुमा। असां चवंदा आहियूं मौलाना, असांजो आका, असांजो मौला फिलाणो मौलवी साहब। तुंहिंजा डीज़ल पेट्रोल मौला थी सघनि था, इन आशिकनि जो मौला मोहम्मद छो नथो थी सघे। जंहिंजो मौला मोहम्मद थी सघे थो उनजो मौला अली हूअं ई थी वेंदो। असां तॾहिं त चवंदा आहियूं, तॾहिं त चवंदा आहियूं ज़मीं बोली ज़मन बोला अली मौला, अली मौला। ज़मीं बोली ज़मन बोला अली मौला, अली मौला। ज़ुबान के साथ दिल बोला अली मौला, अली मौला। हिकिड़नि जा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु, हिकिड़नि जा वरी सम्झो ॿुधो अली मौला छो कयो, छाजे लाइ कयो, अली अली छो कयो। कुछ तो मिले अली अली करण सां। इंसान इन्नल इंसान हलूआ, इंसान रुगो पंहिंजे मतिलब लाइ हीअ बि शइ खपे, हीअ बि खपे, हीअ बि खपे। ठलो अली अली करण, अली अली करण ठलो ठली ॻाल्हि न आहे। कुझु त आहे जो असां सभु कयूं था। इन नाले में कुझु त आहे जेको असांखे ज़ोरी अली अली थो कराए। छा आहे ॿुधो, साईं अंदा फरमाइनि ज़िक्रो अलीयुन इबादत, ॿियो कुझु नथा करे सघो, बसि हीअं कयो जो अलीअ जो ज़िक्र कंदा वञो। अन्नज़रो अला वजह अलीयुन इबादत, अलीअ जे मुखड़े खे ॾिसो। मुझो मुर्शिद, मुझो आका, मुझो रहबर। सुनो अबू बकर सिद्दीक का रिवायत, सुनो सिद्दीक अकबर तो फरमाए, मदीने वारो मीर तो फरमाए। असहाबी था चन जिन मल मौला अली अचे तो अबू बकर चिताए ॾिसेस तो। साहबी था चवन साईं छो थो ॾिसीस, छा मसलो आ। साईं जंदा फरमाइनि अन्नज़रो अला वजह अलीन इबादत, छो न ॾिसां जो मुंहिंजे रसूल चयो ॿियो कुझु न करे सघो, अलीअ खे ॾिसो इबादत अथव। जे अलीअ जो मुखड़ो न ॾिसी सघियो पोइ अलीअ जा तराना पढ़ण वारा थियो, अलीअ जूं ॻाल्हियूं ॻाइण वारा थियो, अलीअ जे इश्क जूं ॻाल्हियूं चवण वारा थियो। जो ज़िक्रो अलीयुन इबादत, रुगो अली जो ज़िक्र वेही कयो, होॾां उठ ख़िरात कयो। क़ुरान पढ़ण इबादत, बैतुल्लाह के ॾिसण इबादत, बैतुल्लाह जो तवाफ करण इबादत।
मस्जिद शरीफ में वही नफिल पढ़ण इबादत, फर्ज नमाज पढ़ण इबादत, बुधो अली अली करण भी इबादत। रुगो अली अली वेठा चो, रुगो मौला अली जो पाक नालो पिया गायो, यो नालो बि तहां जो ईअं ॼण इबादत करे रहा हो। मां नथो चवां, मुझे हथ में हदीस जो किताब आ, मुझो मुस्तफा सुहिणो थो फरमाए, ज़िक्रो अली उन इबादत। इश्क वारन जे लाइ ईद जो समा थी वियो, आशिक झूमी पिया, आशिक चवण लगा इश्क मझा चो अली, इश्क मझा चो अली अली। ओ अता रब कंदो सब भली भली। बुधो बुधो लफ्ज़ बुधो महबूबन जा। साईं दा फरमान अली मुनाफिक चाहे त तोसां मोहब्बत रखे, थी नथो सके। ये मुमकिन ही ना है जो हुजे मुनाफिक अली जे ॻाल्हियूं करे, सुभान अल्लाह, अली सां मोहब्बत रखे। मुनाफिक जी निशानी थव जो अली जे नाले का ईए भजे जीअं काम ओलड़े का। मोमिन वरी सुना अली ओ अली, मोमिन चाहे त अली अली न कया थी नथो सके। ओ अली मोमिन मुनाफिक जिथे हुजे, मुनाफिक जी निशानी हीअ तई तोसां बुग़्ज़ रखंदो, मोमिन तोसां मोहब्बत रखंदो। असहाबी दा चवन जेॾी महिल मुनाफिक काफ़िर गॾु वेठा हूंदा, मुनाफिक गॾु वेठा हूंदा, पोइ कीअं ख़बर पए हे मुनाफिक हे मुसलमान। मोमिन मोमिन ई मुनाफिक जी खे जुदा करण वारो, ज़ाहिर करण वारो। साईं फरमायो नालो थव अली। असहाबी चवन मोमिन मुनाफिक वेठा हूंदा, पोइ असां अलीअ जूं ॻाल्हियूं कंदा हुआसीं, मुनाफिक पुठी ॾेई भॼी वेंदा। मोमिन इश्क सां चवंदा अली अली, जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे चए अली अली, मौला अली, हैदर अली, रहबर असांजो तूं आ, दिलबर असांजो तूं आ, अली अली, रहबर असांजो तूं आ, दिलबर असांजो तूं आ। साईं बेवाहन जी वाहर आई, तूं ई अड़ियन जी आधर आई। बेवाहन जी वाहर आई, तूं ई अड़ियन जी आधर आई। करका भली, करका भली मौला अली, रहबर असांजो तूं आ, दिलबर असांजो तूं आ। सुभान अल्लाह। ॿुधो आख़िरी हदीस साईं दा फरमाइनि हुब्बु हुब्बु अली इब्न अबी तालिब, अली जी मोहब्बत। सुभान अल्लाह। इश्क वारा बैठा हो। हुब्बु अली इब्न अबी तालिब, अली जी मोहब्बत याकुलु सय्यात, गुनाहन के ईअं थी मिटाए जीअं सुकल काठीअ खे बाहि साड़े छॾी। अली जी मोहब्बत, अलीअ जो ज़िक्र गुनाह ईअं थो छाणे छॾे, ईअं थो साड़े छॾे जीअं सुकल काठी खे बाहि जलाए छॾी। तो असां अली अली चवंदासीं, छो जो नबी अली अली करण सेखारियो।
असां अबू बकर जी मोहब्बत जी दावा बि कंदा हूं, अबू बकर सां मोहब्बत बि रखंदा हूं। उमर जा हुअं ई आशिक, उस्मान जा हुअं ई नौकर, अलीअ जा त हुअं ई ज़र ख़रीद गुलाम हो। पोइ जेको अली अली कंदो ॿुधो हदीस आहे, साईं अल्लाह फरमाइनि अलीअ जी मोहब्बत मुंहिंजे अहल बेतन जी मोहब्बत रखण वारा, इहा मोहब्बत इन्हनि खे वठी हौज़े कौसर पहुचाईंदी मूं मोहम्मद वटि। हौज़े कौसर वटि इहा मोहब्बत खणी अचे पहुचाईंदनि। हौज़े कौसर वटि पुट हदीस जा लफ़्ज़ आहिनि, हौज़े कौसर हिकिड़ो जन्नत में आहे, पर महबूब जे गुलामनि जे लाइ रब महशर जे मैदान में हिकिड़ो हौज़े कौसर क़ाइमु कंदो, जंहिंजे चोतरफ़ प्याला प्याला पियल हूंदा, एतिरा प्याला हूंदा साईं फरमायो जेतिरा आसमान ते तारा आहिनि। हौज़े कौसर जी हिकिड़ी कुंड खां मौला अली बीठल हूंदो, हिकिड़ी कुंड ते अबू बकर, ॿी कुंड ते उमर, टी कुंड ते उस्मान। मां मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे गुलामनि खे पंहिंजे हथनि सां आबे कौसर पियो प्यारींदुसि। पोइ जेको अबू बकर जी मोहब्बत रखण वारो हूंदो, हिकिड़ा सभाग आहिनि जेके अबू बकर सां मोहब्बत था रखनि, अलीअ सां वेर था रखनि। जेॾी महिल अली जे बुग़्ज़ रखण वारो, जेॾी महिल अलीअ जे बुग़्ज़ रखण वारो ईंदो, अबू बकर तड़ाए उन खे ॿाहिरि कंदो। ओ अलीअ जा दुश्मन ॿिया सभु आबे कौसर पी सघनि था, पर अलीअ जो दुश्मन न पीअंदो। लफ़्ज़ आहिनि हदीस जा, साईं अल्लाह फरमाइनि तड़े अलीअ जो दुश्मन खे अबू बकर परे कंदो। वरी जेको अलीअ जी मोहब्बत रखे थो, मुझे अबू बकर के गारियूं दे थो, साईं अल्लाह फरमाइनि अली उन्हें के तड़े परे कंदो। सिक सीने में रख प्यारन जी, सबक तो सेखारिया याद करे वञो, दिल ते लिखी वञो। पुट ॾिसो न, सिज के मुंह करे जेको थुक उछलाए वापस किथे ईंदी। मुंहिंजो महबूब सुनो अबू बकर अल्लाह जो प्यारो, उमर सुनो अल्लाह जो प्यारो, उस्मान के रब शान वधायो। हाणे जेको उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाए, हुननि खे त कुझु ई कोन्हे। ओ सिज तुंहिंजी गार ॾियण सां सिज खे का परवाही कोन्हे। हाँ ॿुधायो, सिज खे का परवाह? पुट तूं पंहिंजो शान थो विञाई, पंहिंजी क़बर थो विञाई, पर उन खां बि पुछो जेको हिननि टिनि सां मोहब्बत थो रखे, मुंहिंजे अलीअ सां वेर थो रखे। साईं अल्लाह फरमाइनि, मुझो लजपाल नबी थो फरमाए त अबू बकर, उमर, उस्मान हौज़े कौसर तां उन खे तड़े छॾींदा जेको अलीअ सां दुश्मनी रखंदो आहे। छो जो अली मुंहिंजो बिरादर आहे, छो जो अलीअ सां मां मोहम्मद मोहब्बत थो रखां। जेॾी महिल मीसाक थियो, मीसाके मदीना साईं बिरादरियूं क़ाइमु कयूं हुयूं, ओॾी महिल हज़रत अली ख़ामोश थी रुनो पे। साईं फरमायो, ओ अली घबराए न, ॿियनि जा भाइर ॿिया कयुमि, पर तूं मुंहिंजो भाउ, तुंहिंजो रत मुंहिंजो रत, तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, तुंहिंजो दोस्त मुंहिंजो दोस्त। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, जेॾी महिल रसूलुल्लाह इहे लफ़्ज़ फरमाया त हज़रत अली साईं हिकिड़े पेर ते वजद करण लॻो।
सुभान अल्लाह। ओ पुट हेड़न पाकन सां जे यारी रखणी थई त तोखे बि पाक थियणो पवंदो। छो जो रब हिनन खे पाक बणायो आ। यो तहिरकुम ततहीरा। उहा पाकाई वारी चादर हिनन खे पातल आ। हाणे जेको हिनन सां मोहब्बत रखे त पाक हुजे। अलीअ जो मोहब्बत रखण वारो भंग न पीअंदो। अलीअ जी मोहब्बत रखण वारो शराब न पीअंदो। अलीअ जो हुबदार सदाए सिगरेट पिए, चरस पिए, हुक्को पिए, यो अलीअ जो मोहब्बत वारो नाहे। छो जो अली पाक आ त मोहब्बत रखण वारो बि पाक थींदो। अली पाक आ त मोहब्बत रखण वारो पाक थींदो। पाकन सां यारी बि पाक कंदी आ। केॾो बि पलीत हुजी, केॾो बि पलीत हुजी, गुस्ल करे आ पाक। जेकॾहिं अलीअ सां मोहब्बत थई, अली इन वुज़ूअ वांगुरु आ जो जेको अलीअ वटि ईंदो आ अली पाक करे छॾींदो अथसि। अलीअ जो मोहब्बत रखी। ओ पुट चोरी न कर, ज़ोरी न कर, ज़ुल्म न कर। मुझे अलीअ नाहे सेखारियो, मुझे हुसैन इहो नाहे पढ़ायो त छोकरे बाज़ी कयो। मुझे हुसैन करबला में 73 तन कुर्बान कया। छाजेला जो यजीद शराबी हो, यजीद जुआरी हो, यजीद छोकरे बाज हो, यजीद सरेआम अल्लाह जे अहकामन के टोड़न वारो हो। जेॾीमहिल हज़रत इमाम हुसैन वटि साद बिन अबी साद जेको गवर्नर हुयो उन जो माण्हू आयो त साईं तुंहिंजे भाउ हसन बि मुआइदो कयो, उहो बि ख़ामोश थी वियो। साईं फरमायो ओ सद जा माण्हू वञी पंहिंजे गवर्नर खे सलाम चओ, चओ त मुंहिंजे भाउ मुंहिंजे अदे मुंहिंजे हुसैन हसन सुणे ये हज़रत अमीर माविया जे करे वो रसूलुल्लाह जो कातिब हुयो, कातिबुल वही हुयो, उन जे करे चुप कई हुई। पर यजीद ज़ानिया, शराबिया, जुआरिया, छोकरे बाज़वा, रंडी बाज़वा, ॿुधो वो सहाबियो तॾहिं अधे ख़ामोशी इख्तियार कई। पर मां हुसैन तो ऐलान कयां त इन ख़बीस सां जंग बि कंदुसि, बच्चा बि कुर्बान कंदुसि। मुझो सुलह नाहे इन सां जेको दीन जो कपड़न के लीणू लीणू करे, जेको निमाज में भी निमाज टोड़े वने, जेको निमाज जे वेझो नाहे ईंदो, जे निमाज पढ़ंदो आ त निमाज जी मज़ाक कंदो हो। यजीद निमाज न पढ़ंदो हो। मुझो हुसैन करबला जे रात मुहर्रम जी रात साईं फरमायो त ओ अब्बास, ओ अब्बास वञी चओ त यजीदियो हिकड़ी रात जुम्मे जी आ, छॾियो त अॼु हुसैन क़ुरान पढ़ी दिल ठारे। दुनिया वारनि ॾिठो त यजीदिन जे लश्कर में सॼी रात शराब हलियो पे, ॻाइण हलियो पे, सुबुह ताईं सभु मदहोश थिया पिया हुया। पर हिते अहल बैत सॼी रात क़ुरान पढ़ी रहिया। हिते मुंहिंजो सुहिणो हुसैन क़ुरान पढ़ी रहियो। मुझे हुसैन जो हुबदार ही त क़ुरान पढ़ो, क़ुरान सां दिल ला। तव्हां नाहे ॿुधो त जेॾी महिल सिर नेज़े ते हो ओॾी महिल यासीन जी तिलावत पे कई, सिर नेज़े ते ओॾी महिल बि क़ुरान हुसैन सां
साईं फरमायो त मुझो अहल बेत कुरान सा कुरान अहल बेतन सा जेको कुरान के छॾे दे यो मुझो नाहे यो हुसैन जो नाहे जेको दीन के छॾे दे यो हुसैन जो नाहे पो हुसैन जो हुबदार उहो आ जेको 5 वक्त नमाज पढ़ंदो आहे को जेको अॼु मूंसां हुसैन जे नाले ते वाइदो करे सुणे हुसैन जे सदके मूंखे चए त मां नमाज पढ़ंदुसि कोशिश कंदुसि अॼु मुंहिंजे महबूब हुसैन जे नाले ते वाइदो कयो त नमाज 5 वक्त पढ़ंदासीं चोरी न कंदासीं ज़्यादती न कंदासीं पराया हक न खाईंदासीं शराब न पीअंदासीं खबीस शया साईं फरमायो दूहो खबीस शया यो हराम जेको इंसान के ईज़ा या शय हराम तो इन के भी छदियो सुभान अल्लाह अज मूंसां वाइदो अहद इंशाअल्लाह ताला पाण सुधारींदासीं ॿियनि खे घणनि खे नसीहतूं कई अॼु पाण खे कर केॾी महिल अकेलो वेही चओ पुछ पंहिंजे पाण खे अंदरि ज़मीर त आहे ॿुधाईंदी अॼु हे कई हे कई ॿियो न राति थिए जेॾी महिल बचा ॿार सुम्ही पवनि पाण खां पुछ अॼु छा कई हुई तूं पंहिंजे ज़मीर खां पुछ मां पंहिंजे खां पुछ अंदरि काज़ी वेठो आहे ॿुधाईंदो पुट अहिड़ा कम न कर जो करबला जे शहीदनि वटि मुंहुं न खणी सघी क़यामत जे ॾींहुं सभु करबला जा शहीद बीठल हूंदा ऐं तूं हुसैनी बि सॾराई मुंहिंजे हुसैन जी मोहबत वारो सॾराई पोइ क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे हुसैन अॻियां कंध हेठि न कजांइ अहिड़ा कम न कर जो मुंहिंजे हुसैन वटि जवाब ॾियणा पवनि मतां मयार मिली पवे मयार न वठजांइ जे हुसैनी हुबदार ही त महबूब जो आशिक थी जाए इश्क रख मुस्तफ़ा सां हाँ सबक ते अमल थींदो अमल कंदो जेके ॻाल्हियूं ॿुधो अमल कंदो अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो अल्लाह तव्हांखे हयाती ॾींदो तव्हांखे तव्हांजे बच्चनि ते शादाबाद कंदो वाखिरु दावाना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद